तौबा। अल्लाहु अकबर कबीरा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युضलिल्हु फला हादिय लहु। वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम इज़ा रअयतुमुल्लज़ीन यसुब्बून अस्हाबी फ़क़ूलू लअनतुल्लाहि अला शर्रिकुम। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अल उलमाउ वरसतुल अंबिया। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अल मर्उ मअ मन अहब्ब। औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत सा आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई जी वकार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाईरों ए बुजुर्गों, तव्हां संजन गोठ जुम्मा खान बिरोही जे अंदर हिन अज़ीम शान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरीअ खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। असर जे नमाज जो वक्त थी वियो आहे। मूं वटि वक्त इंतहाई मुख़्तसर आहे, सफ़र करणो आहे। अवां बि सुबुह खां प्रोग्राम में आहियो, अवां जे चेहरनि मां बि थकावट हाणे नज़र अचे थी। मुख़्तसर वक्त में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ कयां थो। दुआ है अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण, अवां खे सही सम्झण, असां सभिनी खे उन्हनि तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असांजो अक़ीदो ईमान आहे त मदीने जो मीर आमिना जो लाल मिअराज वारी रात रब जे अर्श ते वियो हो। अब जिन ॻाल्हि समझ में अचे न, उहो मूंसां ॻाल्हाईंदा हलो। इहो अब इन ॻाल्हि खे मञियो था न, मिअराज वारी रात मुंहिंजो साईं ज़मीनुनि खां आसमाननि तां वियो हो। अल्लाह जो महबूब फर्शन खां काइनात जे अल्लाह जे अर्श ते वियो हो। जॾहिं मुलाकात थी, इन मुलाकात जे अंदर खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं, खोड़ सारियूं कचहरियूं थियूं। इन मुलाकात जे अंदर हिकड़ी ॻाल्हि रब पंहिंजे महबूब खे चयो, मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे चइजांइ त टिनि शयुनि जी इज़त कनि। अब घणियूं शयूं ॻाल्हायो, घणियूं शयूं? टे शयूं। असांजो अक़ीदो ईमान आहे त अल्लाह जो पाक क़ुरान बि सचो आहे। अब चओ अल्लाह जो पाक क़ुरान, ॻाल्हायो अल्लाह जो पाक क़ुरान। छो त रब फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। दुनिया वारो हिन क़ुरान खे नाज़िल करण वारो बिमा अल्लाह हा, त क़यामत जी सुबुह ताईं हिन क़ुरान जी हिफ़ाज़त करण वारो बिमा अल्लाह पाण हा। मेराज जो तस्करो कुरान जे अंदर मौजूद। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। बहरहाल रब जा जेतरा नबी आया, समूरा नबी वडे शान वारा, वडे मान वारा, वडे मर्तबे वारा, वडी फजीलत वारा, पर जुम्मा खान बिरोही वारा मदीने जे मीर आमिना जे लाल जे शान जो मुकाबिलो ही कोन है। जेके जागो था चो सुभान अल्लाह। अल्लाह सां सुतलन ते मयार न है, मोहब्बत सां जागेल आवाज़े बुलंद चो सुभान अल्लाह। मारे तवज्जो कजाए, हरब कलाम मुक़द्दस में आवाज़ो दिनो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ओ जुम्मा खान बिरोही जा गयूर मुसलमान, असांजो अकीदो ईमान रब जा जेतरा नबी आया, समूरा नबी वडे शान वारा, वडे मान वारा, वडे मर्तबे वारा, वडी फजीलत वारा। हजरत आदम सफीउल्लाह आयो, वडे शान वारो। हजरत नूह नजीउल्लाह आयो, वडे शान वारो। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह आयो, वडे शान वारो। हजरत
हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह आयो वदे शान वारो, हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह आयो वदे शान वारो, हजरत दाऊद खलीफतुल्लाह आयो वदे शान वारो, हजरत मूसा कलीमुल्लाह आयो वदे शान वारो, हजरत ईसा रूहुल्लाह आयो वदे शान वारो। अल्लाहु अकबर कबीरा। पर मदीने जे मीर आमिना जे लाल जे शान ते नजर कर, नबियन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, अल्लाह जो दिलबर, नबियन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, हे बुलंदो बाला कदर, हे दर रहमत जो समंदर, डाढ़ा चाहिए सुभान अल्लाह। मदीने जे मीर जे शान जो मुकाबलो कौन है, मान जो मुकाबलो कौन है, मर्तबे जो मुकाबलो कौन है, फजीलत जो मुकाबलो कौन है। अल्लाहु अकबर कबीरा। एक तरफ हजरत मूसा कलीमुल्लाह, बेतरफ जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह। तवज्जो करो मुसलमानों, हजरत मूसा कलीमुल्लाह रब के इलाजत हो करे जे तो रब्बी अरीनी रब्बी अरीनी, ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए, ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए, ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए। रब तो फरमाए लल तरानी, ओ मूसा मा अल्लाह के न ॾिसी सघंदे, मा अल्लाह जो दीदार न करे सघंदे। बेतरफ आमिना जो लाल मुझो साईं आरामिया, कोई इलाज न है, काई डिमांड न है, काई सिफारिश न है। रब जे हुक्म सा नूरी मखलूक जो सरदार जनाब जिब्रील अलैहिस्सलाम मदीने जे मीर जे खिदमत में आयो। मुझो साईं आरामिया जनाब जिब्रील अलैहिस्सलाम मुझे साईं के निंद्र मां जागायो, निंद्र मां बेदार कयो। अल्लाहु अकबर। मुझो साईं निंद्र मां बेदार छो। जिब्रील खैर चाहे कियां आयो आ, छा गाला, छा मसलो आ, छा मामलो आ। जनाब जिब्रील अर्ज करने लगो, चठो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सजो मेराज जी रात, सजो उरूज जी रात, सजो बुलंदी जी रात, सही रब मोकलियो अज जमीन उनका आसमान ते हलनो, सजो फर्शन का कायनात अल्लाह जे अर्श ते हलनो। मदीने जे मीर ताज़ो वुज़ू कयो, जन्नत जी सवारी पुराक मुझे साईं जे दर ते इंतजार में। अल्लाहु अकबर। मुझो साईं जन्नत जी सवारी ते सवार थियो। मक्के का मदीनो, मदीने का बैतुल मुक़द्दस, पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, चौथो पंजो छहो सतो आसमान। मुझो साईं सिदरतुल मुंतहा ते आयो। जनाब जिब्रील बीजी वियो। जिब्रील खैर ताहे छो बीजी वही मंजिल तक ते आ, तुझा कदम छोड़ दी विया। जदो ए अल्लाह जा महबूब नबी मुझी इंतहा अची वई, मुझो मकाम अची वियो। एक कदम भी अगे वधायो साईं नूरानी पर सड़ी वींदा। साईं जाते मुझी इंतहा है, उता तहां जी इब्तिदा है, अगे तहां के तने तन्हा सफर करणो आ। अल्लाहु अकबर। मुझे साईं रब जो नालो वठी करे सिदरतुल मुंतहा का सफर जो आगाज कयो। तवज्जो कजाए जुम्मे खान बिरोही जा गयूर मुसलमान, जने मुझो साईं अर्शे मुअल्ला थे आयो, रब जे अर्श ते आयो। मुझे साईं जे कदम मुबारक में चप्पल मुबारक पातल्ला, नालेन मुबारक पातल है। मुझे साईं के दिल में ख्याल आयो, जमीन ना है आसमान है, फर्श ना है, त कायनात अल्लाह जो अर्शा। मुझे साईं पेजी चप्पल लाहिण जी कोशिश कई, आवाज़ आयो ओ मुझा महबूब चप्पल लाहिर जी इजाजत न है। मुझा महबूब इन चप्पल समेत मां अल्लाह जे अर्श ते हलियो।
मां पंहिंजे ज़ोक में हीअ चवंदो आहियां ॿिन्ही जहाननि जे सरदार रब जे बारगाह में अर्ज़ कयो हूंदो ओ मुंहिंजा करीम अल्लाह, ओ मुंहिंजा रहीम अल्लाह, ओ मुंहिंजा हन्नान अल्लाह, ओ मुंहिंजा मन्नान अल्लाह, ओ मुंहिंजा वासिउल मग़फ़िरा अल्लाह, ओ मुंहिंजा रब तो मां मुहम्मद करीम जे मथां तमाम वॾा एहसान कया। ओ मुंहिंजा अल्लाह एॾा एहसान आहिनि जो क़यामत जी सुबुह ताईं मां मुहम्मद करीम एहसान अल्लाह त परे जी ॻाल्हि पर गाए बि कोन थो सघां। ओ मुंहिंजा अल्लाह तो मां यतीम जे मथे ते ख़त्मे नबूवत जे ताज खे सजायो। ओ मुंहिंजा अल्लाह तो मां यतीम खे इमामुल अंबिया बणायो। ओ मुंहिंजा अल्लाह तो मां यतीम खे ख़ातमुल अंबिया बणायो। ओ मुंहिंजा अल्लाह तो मां यतीम खे ख़ातमुर रसूल बणायो। मुंहिंजा रब अॼु त वॾा एहसान करे छॾई, वॾा थोरा करे छॾई, अॼु पंहिंजे अर्श ते घुरायो थई। ओ मुंहिंजा रब अॼु सॼी काइनात मां मुहम्मद करीम जे कदमनि जे हेठां आहे पर मुंहिंजा रब ॻाल्हि सम्झ में न आई हे त वॾी मुक़द्दस जॻह आहे, मुक़द्दस मक़ाम आहे। ओ मुंहिंजा अल्लाह चप्पल लाहिण जी इजाज़त न आहे। मुंहिंजा रब हज़रत मूसा कलीमुल्लाह ज़मीन ते धरतीअ ते दूर सीना ते तोसां हम कलाम थियणायो। तू मूसा खे फरमायो हो फ़ख़ुलअन अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ। मूसा पंहिंजी चप्पल खे लाए, मुक़द्दस वादी आहे, मुक़द्दस जॻह आहे, मुक़द्दस मक़ाम आहे। ओ मुंहिंजा करीम रब हुअ त ज़मीन हुई, हे त आसमान, ओ मुंहिंजा अल्लाह हो त फर्श हो, हे तो अल्लाह जो अर्श आहे। मुंहिंजा रब चप्पल लाहिण जी इजाज़त न आहे। तवज्जो कजो मुसलमानो, काइनात जे रब फरमायो त लौला कलमा खलक़तुल अफलाक। ओ मुंहिंजा महबूब सॼी काइनात खे अल्लाह तुंहिंजे करे ख़लक़ियो आहे। ओ मुंहिंजा महबूब आसमाननि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो, ज़मीनुनि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो, इन सिज खे रोशनी तुंहिंजे करे ॾिनी, चंड खे चांडोकी तुंहिंजे करे ॾिनी, सितारनि खे नूर तुंहिंजे करे ॾिनो। ओ मुंहिंजा महबूब हवाउनि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो, समुंडनि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो, दरियाउनि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो, जानवरनि परिंदनि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो। ओ मुंहिंजा महबूब इंसाननि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो, जिन्ननि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो, फरिश्तनि खे तुंहिंजे करे ख़लक़ियो। लौला कलमा खलक़तुल अफलाक। ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जा जेतिरा नबी आया तुंहिंजे सदके आया, आदम सफ़ीयुल्लाह आयो तुंहिंजे सदके आयो, नूह नजीयुल्लाह आयो तुंहिंजे सदके आयो, इब्राहीम खलीलुल्लाह आयो तुंहिंजे सदके आयो, इस्माईल ज़बीहुल्लाह आयो तुंहिंजे सदके आयो, अल्लाहु अकबर दाऊद खलीफतुल्लाह आयो तुंहिंजे सदके आयो। ओ मुंहिंजा महबूब मूसा कलीमुल्लाह आयो तुंहिंजे सदके आयो, ईसा रूहुल्लाह आयो तुंहिंजे सदके आयो। मुंहिंजा महबूब सॼी काइनात खे अल्लाह तुंहिंजे करे ख़लक़ियो। मुंहिंजा महबूब अॼु पंहिंजी चप्पल पाए मां अल्लाह जे अर्श ते अचु त सही, ता मां अल्लाह जे अर्श खे तुंहिंजे चप्पल जी मिट्टी लॻे त मां अल्लाह जे अर्श जो शान बि वधी वञे। मजमो सुठो आहे पर ख़ैर तव्हांजो आवाज़ मूं ताईं बि कोन थो अचे। अब ॻाल्हि टुजी त न वियाहो न पा। हाँ अल्लाह सो पक्का ई न कयो पाण में जेका जेका परेशान थी विया पंहिंजा ॿई हथ फिज़ा में त बुलंद कयो। हमरा हथ झले विया साईं। हाँ जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए। वक्त इंतहाई मुख्तसरा जो बिल इत्तिफाक जा टे जलसा मां शिकारपुर जो इलाइक़ो आहे सुल्तानकोट। उन सुल्तानकोट जे इलाइक़े में असांजो हिकिड़ो हाजी साहब रहंदो। 4 दफ़ा मूंखे रूबरू उन वसीयत कई त साईं जेकॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो तूं पढ़ाइजांइ। रात उनजो इंतकाल थी वियो। मां कोशिशि कयमि त उहो जनाज़ो शाम रखूं पर चूंकि बीमार हो काफ़ी ॾींहंनि खां साथियुनि जो साईं जनाज़ो सुबुह जो उन वयुमि। उते मूंखे ॾाढी लेट थी वई। पंहिंजो प्रोग्राम जूणे जन वटि कयो आहे। ॿियो तव्हां वटि 3 खां इजाज़त कोशिशि कई आहे पर चवनि था राति जो इशा जी निमाज़ से तबे अच।
तो वक्त हो जाए तो मां तफसीली बयान क्या रखे बे दफे इंशाल्लाह वक्त इंतहाई मुख्तसर इन जिक्र जल्दी बटे मलफूजात को दोहर तो चाहे हमारे तवज्जो का जाए। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए, गैरों की कहानी याद रही हम अपना फसाना भूल गए। देख लिया मुँह आईने में पर दाग न देखे सीने में, जी ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए। तकबीर तो अब भी होती है मस्जिद की फिजा में अनवर, जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे, जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे वो ज़र्ब लगाना भूल गए। अरे नारो हणों पे मुजाहिदर मगुर जवाब पे मुजाहिदर मगुर। मां बने ज़ोक में चवंदो हाँ मुसलमानों वॾो फ़र्क़ु आहे ज़मीन ऐं आसमान में। काॾे ज़मीन काॾे आसमान, काॾे तूर सीना काॾे अर्श मौला। सुभान अल्लाह मोहब्बत सां चवो न। चवण वारे वाह जा जुमला चा हमारे साधो चए तो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है, कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है, तूर सीना और है अर्श मुअल्ला और है। अल्लाहु अकबर। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो मेराज वारी रात मुझे साईं रब्बे जुल जलाल जी इं ज़ियारत कई ही, इं दीदार क्यों हो जी असा एक बे जो दीदार था क्यों। समूरा पर्दा हटी गया। हेड़ा रब्बे जुल जलाल हो, हेड़ा आमिना जो लाल हो। ॾाढा चढ़िया सुभान अल्लाह। हाँ खोड़ सारी ॻाल्हियूं थियूं। हिकड़ी गाल तहां के बुधाया थो रब फरमाए मुझा महबूब पंहिंजी उम्मत खे चइजांइ टिन शख्सियतुनि जी इज्जत कनि। अब घणी शख्सियतूं? पहिरीं शख्सियत मुझा महबूब पंहिंजी उम्मत खे चइजांइ त पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जी इज्जत कनि। अब्बे अम्मा जी असांजा नौजवान थोड़ा अचनि था न होश में, 13-14 साल उम्र थिए थी त बेहयाई जा समूरा लीका लताड़े था वञनि। अल्लाह जो कसम। हाँ साईं मां त साथनि खे चवंदो आहियां बाबा इहो होश में न आयो आहे, इहो बेहोश थी वियो हाणे। सम्झो तो मां वियो काबू खान। हा हे सभु अबो बि मुंहिंजे हेठां आहे, हे ॾाॾो बि हेठां आहे, ॻोठ जो भोतार मां पाण भोतार आहियां। भोतार केरु थींदो? सम्झो था न बा ॻाल्हि खे। हा कहते आखे कोन थी ॿुधे अल्लाहु अकबर कबीरा। मुसलमानों असांजो अक़ीदो ईमान आहे त मदीने जो मीर आमिना जो लाल सचो आहे। चो 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 आमिना जो लाल। ॿुधण तो चाहियां चो आमिना जो लाल। पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद जो मुंहिंजो साईं सचो। छो त रब कलाम मुक़द्दस में फरमायो चए थो वमा यंतिकु अनिल हवा। ॾाढा चइजो सुभान अल्लाह। रब तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वह्यु यूहा। रब तो फरमाए ओ दुनिया वारो जुबान त मुझे महबूब जी हूंदी आ, पर उन जुबान मां निकरंदड़ कलाम मां अल्लाह जो हूंदो आ।
उन मदीने जे मीर फरमायो रिज़ल रब्बु फिर रिज़ल वालिद। ओ मुसलमानो असा कलमो पढ़दा हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नियत यहूदिया रब असा सा राजी थी पे पंज वक्त नमाज पढ़दा हो। नियत यहूदिया रब असा सा राजी थी पे रमजान जा रोजा रखदा हो। नियत यहूदिया रब असा सा राजी थी पे मालन जो हिसाब करे ज़कात दीना हो। नियत यहूदिया रब असा सा राजी थी पे काबतुल्लाह जो तवाफ करना हो, उम्रो करना हो, हज करना हो। नियत यहूदिया रब असा सा राजी थी पे गरीबन मिस्कीनन यतीमन बेवा औरतों की खिदमत करना हो। नियत यहूदिया रब असा सा राजी थी पे फरमाने तवज्जो कर जाए इन्हीं जहानन जे सरदार फरमायो रिज़ल रब्बु फिर रिज़ल वालिद। ओ दुनिया वारो जेकरे रब जी रज़ा खपे वथी त पंहिंजे अब्बे खे राज़ी कयो। रब जी रज़ा खपे वथी पंहिंजे अब्बे खे राज़ी कयो। मदीने जे मीर फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात। दुनिया वारो जन्नत के गोले थो न। अब चंगा अमल करना हो रब जन्नत दे न। हाँ सही जो मेहनत था क्यों फल दिलाए ना फल जन्नत। अरे तवज्जो कर जा चंगा अमल क्यों का रब जन्नत दे। हुजूर फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात। दुनिया वारो जन्नत रब तहां जे अमल जे कदमन में रखी छडिया। अल्लाह जो कसम इन अब्बे जी इज्जत कर इन अम्मा जी वक्त मौत मुख्तसर पहली शे मुझा महबूब पंहिंजी उम्मत के चए जाए अब्बे ऐं अम्मा जी इज्जत कर। बी शे मुझा महबूब पंहिंजी उम्मत के चए जाए त आलिम बा अमल जी इज्जत कर। आलिम बा अमल अब समझो था ना आलिम बा अमल ये तो थोड़ा सारा आलिम है। थोड़ा सारा आलिम है नाले में आलिम कम उबता। हाँ सही नाले में वॾो पीर वॾो फकीर कम उबता। मुझा महबूब पंहिंजी उम्मत के चए जाए आलिम बा अमल जी इज्जत कर। बी शे ऐं टी शे मुझा महबूब पंहिंजी उम्मत के चए जाए त हाफिज बा अमल जी इज्जत कर। टी शे हाफिज बा अमल जी इज्जत कर। कुरान जे हाफिज़न के मजाक समझो असा आलिमन के मुल्ला है मौलवी साहब हाफिज सगोरो समझो ना ॻाल्हि खे। हां हां ये आलिम ये हाफिज मजाक न थव अल्लाह। हां सही दुनिया जे अंदर मिसाल मां जलसे ते आयो मूंसां गॾु ॿ साथी गॾु हुजनि पोइ हाफिज निसार साहब मुंहिंजे करे उन्हनि जी बि इज़त कंदा। भाउ सां गॾु आया आहिनि जेका मानी मूंखे खाराईंदो या उन्हनि महिमान खे बि खाराईंदो मूंसां गॾु आहिनि न। जेका चाहे मूंखे पीआरींदो उन्हनि खे बि पीआरींदो जाते मूंखे विहारींदो उन्हनि खे बि विहारींदो। भाउ सां गॾु आहिनि मां ज़ोक में हीअं चवंदो हां जिन जी आलिमन ऐं क़ुरान जे हाफ़िज़न सां मोहब्बत आहे मता इन मोहब्बत जे करे रब करीम क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि खे बख़्शे छॾे। रब चवंदो हे क़ुरान जे हाफ़िज़न जा ख़ास आहिनि हे आलिमन जा ख़ास आहिनि। यार आलिमन जी हिननि इज़त कई अदब कयो एहतराम कयो क़ुरान जे हाफ़िज़ जी हिननि इज़त कई अदब कयो एहतराम। अल्लाहु अकबर कबीर। रब चवंदो हाणे हो बि जन्नत वञनि भला हुननि जे सदके हिननि खे बि जन्नत माणे छॾियो। खैर दाई रबा बतर बे बाबा इंदा है खैरा बा खैरा खैरा को मसलो कोन घबरायो ना। हां हां पत्थर पे आई ना बाबा ये सुन्नत जो तरीको घबरायो पत्थर खाए बा कुरान जो दर्स उतरे असर कंदो ना बा परेशान न तो अञा पत्थर आया है ना जब मंजिल घणी आते बा मंजिल घणी आ मूंसां वाइदो कयो त आलिमन जी इज़त कंदो। आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को इंशाअल्लाह चवण वारो अॼु वाइदो कयो त क़ुरान जे हाफ़िज़न जी इज़त कंदो। अॼु वाइदो कयो जेकॾहिं हक़ जे आलिम ज़ालिमन जे ख़िलाफ़ मैदान ते निकिरण जो हुकुम कयो त मथन सां कफ़न ॿधी मैदान ते निकिरंदासीं। इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां। हा सुभाणे का रैली आहे तव्हांजे शायदि सुबुह जो
मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जे हवाले सां हां साईं केड़ा केड़ा ने रैली में शरीक थींदा न ॾिसण तो चाहियां हाँ या मुझे घर जी हिफाजत ना है काइनात जे रब जे घर जी हिफाजत है मां ज़ोक सां चवंदो हाँ जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो जंहिं अल्लाह जे घर जो तहफ़्फ़ुज़ कयो रब उन जे घर जो तहफ़्फ़ुज़ कंदो आलिमन मैदान से जो निकलंदो इंशाअल्लाह नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है डराता है मुझे दारो रसल से क्या अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है न घबराओ मुसलमानों खुदा की शान बाकी है न घबराओ मुसलमानों खुदा की शान बाकी है अभी इस्लाम जिंदा है अभी कुरान बाकी है को चयो अल्लाह तबारक व तआला मंजूर व मकबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।